सिंध समेत सॼे मुल्क में 19 सालनि खां पोइ आदमशुमारी जो पहिरियों मरहलो शुरू। कराची, हैदराबाद ऐं घोटकी ज़िलनि समेत ॿियनि इलाइक़नि में घरनि जी ॻणप। कराची जे जोर वारे इलाइक़े में पेन बदिरां पेंसिल जो इस्तेमालु। कवरेज कंदड़ साफ़ इंसां अमले जे इंचार्ज जी बदतमीज़ी। रहवासियुनि जो पेंसिल जे इस्तेमाल ते एहतजाज, अमले माफ़ी वठी छॾी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आदमशुमारी ते ख़दशा वारे छॾिया। संदसि चवण आहे त आदमशुमारी ते ख़दशा ख़तमु करे मरहलो अॻिते वधायो वञे। उमेद त मामिलो हल कयो वेंदो। पंजाब में पीपी कारकुननि ते हमला थी रहिया आहिनि, जंहिं सबबि इजलास मुलतवी कया विया आहिनि। सुप्रीम कोर्ट में अॻूणे सफ़ीर हुसैन हक़ानी जे बयान ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। आसिफ ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ कोर्ट मार्शल करण जी दरख़्वास्त। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ तरफ़ां पार्लियामेंटी कमीशन जोड़ण जो मुतालबो। संदसि चवण आहे त हुसैन हक़ानी जा इंकशाफ क़ौमी सलामती जो मसइलो आहे। ख़ुर्शीद शाह अॻूणे सफ़ीर खे गद्दार चई पंहिंजे जान आजी कराए छॾी। पीपी ऐं तहरीक इंसाफ़ हुसैन हक़ानी जे मामले ते पार्लियामेंटी कमीशन जोड़ण जी हिमायत करे छॾी। कमेटी ॾिसंदी त उसामा बिन लादन जा कंहिंसां राब्ता हुआ। हिकु भेरो अछा कारा पधरा थियणु घुरिजनि। मुल्क ऐं क़ौम लाइ गॾिजी कमु करण ई जमहूरियत आहे। ख़ुर्शीद शाह जो ख्वाजा आसिफ जे बयान ते रद्द अमल। फौजी अदालतुनि जे मामले ते पीपी ऐं हुकूमत विच में डेडलॉक बरक़रार। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर ज़ाहिद हामिद ऐं पीपी जे पार्लियामेंटी लीडर नवीद कमर में मुलाक़ात, नतीजा न ॾेई सघी। एतजाज़ हसन जी सदारत हेठि सलाह मशूरे बाबति इजलास। संदसि चवण आहे त फौजी अदालतुनि जे मामले ते वधीक ॻाल्हियुनि जो इम्कान नाहे। उमेद आहे त पानामा फ़ैसिलो माज़ी जी रिवायत खां हटी ईंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध वटि तवानाई बहिरान जो हल आहे। थरकोल सीपेक जो हीरो आहे। 7 वॾे कोयले ज़ख़ीरे मां रुगो कुझु कोयलो कढियो वियो। थर में पाणी खोट सबबि हू बाक़ी प्रोजेक्ट केटी बंदर में हणणु चाहिनि था। कराची में नेपियर पुलिस जी कार्रवाई। 2 परडेन समेत 4 ॾोहारी गिरफ़्तार। हथियार ऐं फुरकियल मोटरसाइकिल हथ। जस्टिस अहमद अली एम शेख सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस तौरु कसम खणी वरितो। कसम खणण बाद मज़ार क़ाइद ते हाज़िरी, फातिह ख़्वानी कई। संदसि चवण आहे त अवाम खे वक़्त सिर इंसाफ़ फराहम कयो वेंदो ऐं हू करप्शन ख़िलाफ़ जिहाद जारी रखंदा। मीरपुर ख़ास में नेब कराची जी टीम जी सेकेंडरी एजुकेशन जे ऑफिस ते छापो। अमलो भितूं टपी फरार। ऑफिस सुपरिटेंडेंट बचूमल जी अलमारी जा ताला टोड़े रिकॉर्ड ज़ब्त कयो वियो। ऐं पीसीबी वेस्ट इंडीज़ दौरे लाइ वनडे ऐं T20 टीम जो ऐलान करे छॾियो। उमर अकमल फिटनेस मयार ते पूरो न लहण ते टीम मां ड्रॉप। कामरान अकमल ऐं अहमद शहज़ाद जी क़िस्मत चमकी पई।